ये कंहिं अख़बार जी सुर्खी जी ज़िंदगी थियूं बणिजी सघजनि। आलमी सरमायादारी जे इन दौर में जिते पैसो बिना कंहिं रख रखाव जे हिकिड़ी जाइ खां ॿी जाइ ताईं आसानी सां सफ़र करे सघे थो, उते नंढे खंड जो उन आलमी लकाव खां बची वञणु नामुमकिन आहे। समूरी दुनिया वांगुरु नंढे खंड में बि शहरकारी जो अमल तेज़ी सां वधंदड़ आहे। पाकिस्तान बि इन मामले ते पंहिंजे पाड़ेसियुनि खां पुठिते नज़र नथो अचे। पाकिस्तान में हिन वक़्तु रियल एस्टेट जो कारोबार 700 अरब रुपयनि ताईं फैलियल आहे। लाहौर शहर जो 80% ॿेलो हाणे सीमेंट सां ठहियल गेटेड आबादियुनि में बदिलजी चुको आहे ऐं नतीजे तौरु ही शहर हवाई आलूदगी जे हिसाब सां दुनिया के बदतरीन शहरनि में शुमार थिए थो। साॻी सूरत हाल सिंध सां बि आहे। कराची हवाई गदलाण के हिसाब सां दुनिया के बदतरीन शहरनि में शुमार थिए थो। हिन शहर में वधंदड़ प्लाटिंग प्लाज़ा मथां प्लाज़ा ठहंदड़ हितां जी गैर मनसूबाबंदी जो अहमियान आहिनि। कराची हैदराबाद मोटरवे ते आबाद 23,000 एकड़नि खां मथे जी एराज़ी ते आबाद थियल बहरिया टाउन शहरकारी उन जे तज़ादनि ऐं ख़ूबसूरत गेटेड कम्युनिटी पोयां लिकियल गदलाण सियासी दबाव ऐं समाजी उबराहिब जो चिटो मिसाल आहे। दान अख़बार में छपियल हिकिड़ी रिपोर्ट मूजिब बहरिया टाउन खे ज़मीन फराहम करण लाइ मलीर ऐं जामशोरे ज़िले में आबाद सिंधी ऐं बलोच आबादियुनि खे पुलिस ऐं ॿियनि इदारनि जे गठजोड़ सां ॾाढाई करे उथारियो वियो ऐं जिन ज़मीनुनि ते इन्हनि पंहिंजनि केतिरनि नस्लुनि खां खेती ॿाड़ी कई हुई उहा उन्हनि खां भोगड़नि जी मुठ ते खसे अॻिते करोड़नि में विकिरो कई वई। बहरिया टाउन खां अलावा केतिरियूं ई ॿियूं हाउसिंग स्कीमूं हाणे हाईवे ते निमाया नज़र ईंदियूं आहिनि जिन ते का बि मुयसर न पर हैदराबाद मनसूबाबंदी तौरु एतिरे सालनि ताईं गैर आबाद रखियो वियो हो। कासमाबाद वक़्तु गुज़रण सां गॾु बिना कंहिं मनसूबाबंदी जे वधंदो पियो वञे। 2010 ऐं 2011 ॾाढी ख़ूबसूरत कानूनी नज़र पिया ही जेका ॾिसो पिया खणी ॾिसो पिया इहा कि अहिड़ो मसइलो कोन पोइ घर वधण लॻा ख़बर पई ड्रेनेज सिस्टम ई कोन्हे को। हाणे ड्रेनेज सिस्टम न आहे त हुन हिकिड़ो आर्टिफिशियल असांखे सिस्टम ॾेई छॾियो जेको ड्रेनेज सॼो पाणी खणे ईंदो। उन खां पोइ नालो जे ठहिणु शुरू थियो त नाले वारनि छा कयो उनखे बंदि करे रहिया। हाणे सॼो पाणी जेको आहे ड्रेनेज सॼो खणणु पियो अचे। अच्छा तो जेॾीमहिल तव्हां वरितो पे हिते प्लाटिंग वग़ैरह थी पे घर वर ठहिया पे तेॾीमहिल ड्रेनेज जे हवाले सां बिल्डर छा चयो तव्हांखे? बिल्कुलु बसि असां पंहिंजो गवर्नमेंट सां सेटल थी वियो आहे नालो ठहियो जल्दी पर नालो ठहे ई कोन। हिते ई ठहियो हा ठहे पियो हाणे ठहे पियो त हाणे मसइलो त नाले जेको ठेकेदार जो ठाहे पियो उहो चए थो भई मूंखे पाणी जो ज़रूरत न खपे मूंखे हिन में सिस्टम ठाहिणो आहे सॼो त हुन जो एॾो ख़र्च थियो पाणी कढण में इंतज़ार आहे। तव्हांखे घणा महीना थी विया हिते रहंदे? मूंखे 3 साल थी विया आहिनि। 3 साल थी विया। 3 साल में शुरू में ड्रेनेज ड्रेनेज हुई कान न नाले में वरी आर्टिफिशियल ठहियल हो त घर घटि हुआ त मसइलो कोन हो। हाणे जीअं बंगला वधंदा वञनि त मसइलो वधंदो वञे। अच्छा पोइ असां DC सां वियासीं हुते दरख़्वास्त ॾेई आयासीं AG वियासीं बिल्डिंग कंट्रोल ॾेई आया आहिनि दरख़्वास्तूं। उन खां पोइ वरी हीअ जेको मेन रोड ते ॾिसो हीअ कमर्शियल कोन्हे राशी बकरान उते होटल ठही वियो उन ते आहे पर कुझु न थो थिए। गटर ऐं कचरे जे विच में रहंदड़ इन माण्हुनि खे सम्झ में न पियो अचे त पंहिंजे मज़हर में एतिरी ख़ूबसूरत लॻंदड़ स्कीम जे पोयां ही कहिड़े क़िस्म जी मनसूबाबंदी आहे। अब्दुल्ला स्पोर्ट्स सिटी खां थोरो अॻिते हली खाॿे पासे नकाश विलास नाले सां आरिफ बिल्डर जो हिकिड़ो रिहाइशी मनसूबो आहे। उन मनसूबे जे बिल्कुलु साम्हूं लालू पगारी नाले गरहानीअ खां बि अॻु जो ॻोठ मौजूदु आहे। ॿिनि फैज़नि ते फैलियल इन मनसूबे जी नेकारी जो निज़ाम जो दारोमदार हिकु खॾे ते आहे। उन खॾे में जॾहिं पाणी भरिजी ईंदो आहे त मोटरूं लॻाए उनखे ॿाहिरि कढियो वेंदो आहे। अगरि मोटर न हलाई वञे त इन सूरत में इहो पाणी ॻोठाणनि जे घरनि में दाख़िल थी वेंदो आहे। इन आबादी जो समूरो गद किचिरो बि इन्हनि ॻोठाणनि खे ई विरसे में मिलियल आहे। इहे सभु अटकलूं फ़क़ति ॻोठाणनि खे हितां उथारण लाइ कयूं वेंदियूं आहिनि त जीअं इन मनसूबे खे अञा वधाए सघिजे। जेको बिल्डर जो घटा लेना उहो असांखे तकरीबन जॾहिं मोटर बंदि हूंदा आहिनि त असांखे तकरीबन घरनि ते पाणी चढ़ियो वेंदो आहे। ऐं ॿियो मसइलो इहो आहे असांखे रोड रस्तो ऐं मेन रोड ते को सफ़ाई सां को बि न आहे। अच्छा हीउ जेको मेन रोड ते आहे जी सर इहो बिल्डर जो आहे नकाश विलास जो आहे ऐं ॾाढो सामूरो बिल्डर आहे हुनजो आहे। अच्छा नकाश विलास में जेको आरिफ बिल्डर आहे जी मेन होल जी हुन सही
माना हिन महीनो जी जेका लोकेशन आहे हू तव्हांखे ॻोल्हे ॾी। जी सर, अच्छा उहो बिल्कुलु असां ॻोल्हे थी। ऐं मेन मसइलो इहो आहे सफ़ाई सां जे अगरि जे कमल आहिनि त मोटर हले त सही आहे, अगरि नथो हले त पोइ असांखे बिल्कुलु ॻोल्हे ॾींदो आहे रस्तो। अच्छा मोटर केतिरे वक़्त में हलाईंदा आहिनि? सर ॿ कलाक हलंदा आहिनि ॾींहं में। ॿ कलाक हलंदा त वरी अवां ख़बर आहे पाकिस्तान आहे, लोड शेडिंग हूंदी आहे। सही। लोड शेडिंग आहे त पोइ असां वरी पाणी में घर मां निकिरूं थो अच्छा पए। ही यूनियन वारनि जो छा मसइलो आहे जेको लॻे छो त बिल्डर त हींअर मैदान ते कोन्हे? जी सर, यूनियन वारे जेको उहो ई नकाशीदार आहे जेके उहो ई सम्झो कनि पिया। अच्छा अगरि उहो पंहिंजो कमु सही तरीक़े सां कनि त सुठे तरीक़े सां कनि त सही आहे, नथा कनि त असांखे तकलीफ़ थींदी। अच्छा तव्हांजो ॻोठ रजिस्टर आहे, रजिस्ट्री जो छा स्टेटस आहे? न सर, उहो रजिस्टर न आहे, बाक़ी सुनाजी कार्ड ॻोठे नाले सां थियणु खपे। सर्वे थियल आहे ॻोठ? सर्वे थियल आहे सर। काफ़ी पहिरीं असांखे सनती ठाहिण खां पोइ जीअं हे हुकूमत आहे कुझु बि न आहे। केतिरा घर आहिनि तव्हांजे ॻोठ में? तक़रीबन 150 घर आहिनि। अच्छा त ही जेके ॻोठ जी ज़मीन आहे इन मां कुझु दोस्त ॿुधाइनि पिया त हुते अधु ज़मीन को बिल्डर ख़रीद करे वियो आहे इलीगली? सर उहो ख़रीद केरु न करे, असांखे धमकियूं ॾींदा आहिनि असांखे बिल्डर जेके आहिनि उहो उतो असांजे हिते टे एकड़ आहे, इहा अव्हां वटि काग़ज़ न आहिनि, असां वटि काग़ज़ आहिनि, कूड़ियूं धमकियूं ॾियो वेंदा आहिनि असांखे। अच्छा ही जेको कचिरो तव्हांजे ॻोठ में मौजूदु आहे ही नकाशी विलास पासे में आहे सॼो, त पोइ ही यूनियन वारा ज़िम्मेवारी नथा सम्झनि या? सर यूनियन नथा सम्झनि, असां ॿ टे जॻह चयो आहे उन्हनि खे। अच्छा ही पंहिंजो कमु सही तरीक़े सां करायो, असांखे बचायो, पर हू कनि कोन था, मञी कोन था ॻाल्हि जी। अच्छा विच में जेके नोटिस मिलिया हुआ तव्हांखे खाली करण जा? सर उहे मिलिया हुआ त हिन हुते कमु अञा हलायो न आहे, बाक़ी असांखे चई आहे नोटिस मिली आहे हुते खाली करिणो आहे असांखे। अच्छा ये जेके 150 घर आहिनि उन्हनि मां घणनि घरनि जे भातियुनि जा शनाख्ती कार्ड हिन ॻोठ जे एड्रेस? तक़रीबन सभिनी जान ते आहे। हिकिड़ो जेके पाणी में आहिनि उनजो सावण जी आहे उहो बि गलती जॾहिं हिते जी एड्रेस आहे त पोइ रजिस्टर थियणु घुरिजनि न कानूनी तौर ते? हा उहो थियणु खपे, पर केरु करे हुन सां असांखे बि माण्हू इंसाफ़ ॾियो सघूं हुन सां। अच्छा हिते जा जेके आहिनि चूंडियल उम्मीदवार उहे तव्हांजी साथ रहनि था, अचनि था? बिल्कुलु न, वोट न ॾींदा आहिनि पोइ बसि हुननि खां पोइ तकलीफ़ में को बि न ईंदो आहे वेझो। अच्छा 2-3 चक्कर असां वियासीं घटि लेन जे मसइले ते, इक़बाल सुमरे ॾे सही। उहो माना का बि ॻाल्हि माना सम्झ में कई आहे। अच्छा हींअर त माना हूअं तव्हांजे ॻोठ में पाणी हूंदो आहे, हींअर तव्हांजे ॻोठ में पाणी न आहे त पोइ तव्हां उनखे ॻाल्हियूं थियूं आहिनि बिल्डरनि सां ऐं इन ॻाल्हियुनि सां? सर यूनियन वारा चवनि था तव्हां पाणी बंदि कयो, अगरि असां बंदि था कयूं पाणी त असांजो घटि लेन का बि न आहे, सिस्टम ॻोठ जो को बि सहूलियत न आहे, असां केॾा वञूं। अगरि उहो 2 कलाक हले थो पाणी त असांखे थोरो घणो निकिरी वञे थो, अगरि 2 कलाक बंदि थो थिए त पोइ असांखे ॿुधियो था। अच्छा माना हिन में तव्हां ज़िम्मेवार कंहिंखे था सम्झो, बिल्डर धुर खे या यूनियन वारनि खे कंहिंखे? सर यूनियन वारा जेके आहिनि उहे बिल्कुलु आहिनि सही आहे ज़मानदार, पर ही मेनू वारी ग़लती बिल्डर की है? उहा त बिल्डर जी आहे, उहो हितां कर नहीं आहे, उहो हेठि करे नहीं आहे, तक़रीबन बिल्कुलु सफ़ा क्लियर छा आहे। अच्छा ही पेड़ जे पाणी जो ते छा हाल आहे? पेड़ जो पाणी सफ़ा है सर उहो तव्हांखे ख़बर आहे घटि लेनियूं सभु मिलियूं पियूं आहिनि, पीअण जे पाणी में तकलीफ़ हुयूं। ईंदो पाणी त 2 कलाक 3 कलाक हलंदो आहे, वरी हुन खां पोइ घटि लेन वारो पाणी उहे साॻियूं फिल्टर वारो जेको अचे थो घटि लेन वारो पाणी। नकाश विलास खां ॿाहिरि निकिरी थोरो फ़ासिले ते बाईपास जे खाॿे हथ ते हेठि लही 1 किलोमीटर ताईं अंदरि हलंदे अब्दुल्ला गार्डन नाले सां हिकिड़ी ॿी रिहाइशी स्कीम आहे। इहा स्कीम बि ज़राअती ज़मीन ख़रीद करे उनखे हाउसिंग सोसाइटी में तब्दील करे तइमीर कई वई हुई। इन रिहाइशी स्कीम जे दंगे ते ॻोठ सॼण टपियो आबाद आहे। हितां जा रिहाइशी ॿुधाइनि था त जॾहिं इहे हिते रहियल हुआ त अब्दुल्ला गार्डन नाले कंहिं बि शइ जो वजूद न हो। आहिस्ते आहिस्ते डंपर अचणु शुरू थिया ऐं खॾा खोटिया विया ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे बंगला अची विया। हाणे इहे ऊची इमारतुनि वारा सॼण टपीअ जो अकेलो रस्तो बंदि करण जो पिया सोचनि, जेको खेनि शहर जी ॿियनि आबादियुनि सां ॻंढे थो। छा तव्हां पंहिंजो नालो ऐं ॻोठ जो नालो ॿुधायो? नालो मुंहिंजो आहे सौराब कटियो, ॻोठ सॼण कटियो। तव्हां कॾहिं खां आबाद आहियो हिते? असां हिते साईं बोड बाज़ार ॾाह खां 1 साल अॻु आया आहियूं। अच्छा ही जेका ज़मीन आहे इहा हीअ दरिया जो पेट आहे, सरकारी आहे। सरकारी ज़मीन? हा। अच्छा तव्हांजे पोयां अब्दुल्ला गार्डन आहे, अब्दुल्ला बिल्डर जी जेका कॉलोनी आहे, त उहे तव्हां सां कहिड़ा मसइला कनि था? मसाला अहिड़ा कनि, जेका गेट आहे असांखे हिनजी फिल्टर ॾिनल आहे, हाणे उहो चवनि था त तव्हांजो लॻो कोन्हे, असां हिनखे दरवाज़ो वरी बंदि कंदासीं। असांजो चवणु वियो आहे त असांखे ॿिए पासे लॻो कोन्हे, असांखे लॻो खपे त इहो ई खपे।
सो ये करे हू जिते कोई वेठा आहिनि असां कोन था जेको आहे हुनखे दरवाज़ो हणियो सो असां चवंदा जेको आहे माना असांजो अदालत थिए ऐं दरवाज़ो असांखे पंहिंजो साम्हूं ई रही वई। अच्छा, ये जेके सरकारी अमलदार ऐं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे तव्हां वटि ईंदा आहिनि? इहे शइ असां को बि कोन आयो आहे। ॿुधी हे बरसाति थी इन में 5,6 फुट पाणी पी वियो। असां पंहिंजी कोशिशि कई, बाक़ी ने वीचारे असांजी कंहिं बि सार संभाल कोन थी। मशीनूं पंहिंजे ख़र्चे ते आंदियूं तेल पाणी पंहिंजा कयासीं। जेको आहे पाणी हींअर तव्हां अञा बि तव्हांजे साम्हूं हूंदो, कंहिं बि असांजी मदद न कई। हिते स्कूल वग़ैरह या का सहूलियत? स्कूल वग़ैरह त कोन्हे। ॻोठ जी घणी आबादी हूंदी? आबादी हीअ आहे माना 80-90 घर थींदो। 80-90 घर। हा। अच्छा, ही जेको पंहिंजो ही जेको ॻोठ आहे इन जी शनाख्ती कार्ड ऐं जेका रजिस्ट्रेशन आहे ॻोठ जी ज़मीन जी, त उहे सरकार सां तव्हां ॻाल्हायो आहे त हिन ॻोठ खे रजिस्टर कयो वञे? असां ॻोठ सां ॻाल्हायो आहे। उहे छा था चवनि? चवंदा जो कार्ड माना जेको आहे हितां जो एंट्री करायो, हाणे हिते सचाई करायो, रात जी सर्टिफिकेट वठो, पोइ तव्हांखे अर्ज़ी मिली वेंदी। ही तव्हांजो जेका अब्दुल्ला गार्डन आहे, इहो ॻोठ आहे जेको दरिया जे पेट में आहे, इन जो को ॿियो मुतबदल रस्तो कोन्हे आहे या इहो ई रस्तो आहे? ऐं ॿियो रस्तो आहे कोन, रस्तो असांखे मिलियल पियो आहे इहो जेको असां निकिरंदासीं। सो हाणे हू चवनि था त तव्हांजी आहे माना कची आबादी, हीअ असांजी माना रिकॉर्ड आहे, हीअ असां बंदि कंदासीं। असां चवंदा त बाबा असांखे रस्तो आहे इहो, ॿिए पासे जो असांखे रस्तो आहे कोन, निकिरूं किथां। हाणे हू माना बंदि था करणु चाहिनि। अब्दुल्ला गार्डन मां ॿाहिरि निकिरंदे वाधूआ गेट जे हुन पासे वॾा टावर नज़र अचनि था, जिन में मौजूद लग्ज़री फ्लैट लखें रुपयनि में फ़रोख्त कया वञनि था। बज़ाहिर ख़ूबसूरत नज़र ईंदड़ इन टावर जे बिल्कुलु पासे में कासमाबाद जो पसमानदा तरीन ॻोठ बचन चांडियो, जेको चांडिया ॻोठ जे नाले सां मशहूरु आहे, उहो आबाद आहे। चांडिया ॻोठ जी ज़बून हाली हितां जे माण्हुनि जी रिहाइशी पसमानदगी कासमाबाद जे शहरी मनसूबनि खे वाइको करे थी छॾे। मुंहिंजो नालो आदर्श इरफान चांडियो आहे। असीं चांडिया ॻोठ कासमाबाद जा पुराणे रहवासी आहियूं। जॾहिं त इहे ॻोठ क़दीमी तक़रीबन 70-80 सालनि खां पुराणो ॻोठ आहे, असांजो क़दीमी ॻोठ आहे। अवां चौधारी ॾिठो हूंदो त चौधारी हिते फ्लैट आहे, हिते सिटी बाक़ाइदा बिल्डर माफ़िया जो राज आहे, और चौधारी असांजे फ्लैट आहिनि। पर उन हूंदे सूंदे बि असांजो ॻोठ माना हर बुनियादी सहूलियत खां महरूम आहे। अच्छा, पहिरियां तव्हां जॾहिं 70-80 साल अॻु जेको आहे सो हिते ज़रई ज़मीन इहो सॼो मामिलो कीअं? हिते चौधारी ज़री ज़मीन हूंदी, हिते 25-30 सालनि में जेको आहे न हींअर आबादी थी आहे। बिल्डर जे अचण खां पोइ, बिल्डर माफ़िया अचण खां पोइ सभु फ्लैट ठही विया आहिनि चौधारी, ऐं ॻोठ असांजो अञा पुराणी कंडीशन में उते पुराणो रहिजी वियो। अच्छा, हिते भला तालीमी सूरत हाल तव्हांजी कीअं आहे स्कूल जी? असांजी तालीमी सूरत हाल इहा आहे जो असांजे ॻोठ जो प्राइमरी बुनियादी स्कूल आहे 3 सालनि खां तक़रीबन बंदि पियो आहे। असां बसार अपीलूं कयूं आहिनि, वॾी ताईं पहुच कई आहे, जिते किथे मुज़ाहिरा वग़ैरह कया आहिनि, पर असांजे स्कूल जो को तदारक न थियो आहे। 3 सालनि खां ॻोठ जा नौजवान नंढा ॿार सभु ईअं पढ़ाई खां महरूम आहिनि। अच्छा, ही जेके अॼु जेके बिल्डिंग्स ठहियल आहिनि, इहे ज़मीनूं तव्हांजे वॾनि जूं जेके आसपास जेके? हा, चौधारी जेके बि ज़मीनूं आहिनि कासमाबाद पूरे में अक्सर में चांडियुनि जूं हूंदियूं हुयूं ऐं ॿियनि ॻोठ वारनि जूं हूंदियूं हुयूं। अच्छा, हिते पीअण जे पाणी जी सूरत हाल कीअं? पीअण जो पाणी हिते सॼे कासमाबाद जे हिसाब सां सॼो ख़राबु पाणी आहे। तव्हां पाणी ॾिसंदव त सॼो हुन में गटर जो नालो मिक्स थियल आहे। पोइ पाणी सफ़ा ज़हरीलो पाणी पिणु इलाइक़े में, जंहिंमें पीअण खां पोइ घणी बीमारियूं जनम वठनि थियूं। अच्छा, चूंडियल नुमाइंदा हिते कीअं आहे, उन्हनि जी का वार रहनि था छा? न, चूंडियल नुमाइंदा कॾहिं वेठा पोइ इलेक्शन खां जीअं इलेक्शन जो वोट वठी वेंदा, वरी हेॾा वार नथा कनि, उन्हनि खे ख़बर बि न आहे त चांडिया ॻोठ में या छा। जॾहिं मसइले लाइ वञूं था तव्हां ॾिसंदव चौधारी ॾिसो केतिरो किचिरो लॻो पियो आहे, सफ़ाई निज़ाम ॾिसो, केरु बि असांजी माना मालिकी करण लाइ तयारु कोन्हे। इलेक्शन वेठी वेंदी आहे त सभु अची ईंदा आहिनि, पोइ कुझु ॾींहं वर्कआउट करे ऐं सफ़ाई वग़ैरह कराईंदा आहिनि, वरी ॿाहिरि निकिरंदा आहिनि असांखे। ऐं ड्रेनेज जो सिस्टम? ड्रेनेज सिस्टम सफ़ा ख़राबु लॻो पियो आहे। तव्हां ॾिसो पिया त सॼा नाला अंदर रिहाइशी मनसूबनि जो न आहे, पर कासमाबाद जी सॼी अदालत खुले लेखे ईअं ई महसूसु थिए थी। हिते तक़रीबन 35 अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते गटर ऐं पाणी जूं लाइनूं मिलनि थियूं। हितां जा रिहाइशी मां पैसा भरे पाणी वठिणो पवे थो, पर इहा आसाइश ग़रीबनि खे मैसर न आहे। निकामी जो को बि निज़ाम न हुअण करे हितां जो मुख्य नालो वाधूआ मुख़्तलिफ़ अदालतुनि करे कंहिं बि अहिड़े छोड़ खां वांझियल आहे जेको खेसि दरिया ॾांहुं नेई सघे। नतीजे में हितां जो समूरो ड्रेनेज होशूशीदी पुल जे साम्हूं हिकिड़े खुलियल मैदान ते उछलायो वञे थो ऐं इंतिज़ामिया पाणी जे ज़ेर ज़मीन वञण या बाफ़ थी वञण जो, पर हुन रोड जे साॼे पासे
हिकु ॿी अहिड़ी हक़ीक़त तव्हांजे नज़रुनि खां ओझल हूंदी, उन हक़ीक़त ते छायल ऊंदाई आटोबान जे रोशनी जे वजूद ते सवालिया निशान आहे। आटोबान जे साॼे पासे लतीफ़ाबाद जो यूनिट नंबर 7 आहे। इन ॿिन्ही इलाइक़नि विच में रेल जी पटड़ी आहे, जितां खां तेज़ीअ सां गुज़रंदड़ रेल जो आवाज़ आटोबान ते मौजूद कांच जी दीवारुनि खे लॻी वापसि मोटी ईंदो आहे, पर ॿिए पासे आबाद घरनि जी कचियुनि भितियुनि में ज़ुज़ाक करे दाख़िल थी वेंदो आहे। हाणे हुन बोर्ड खे पंहिंजे हीअं सां हटाए छॾियो आहे। हिन साल जुलाई में उते वाक़िअ मार्बल मार्केट जे भरिसां ख़ासकेली आबादी ते रेलवे ऐं ज़िले इंतिज़ामिया पुलिस सां गॾु मथां अची पहुती। आबादी जा घर ऐं दुकान उन जवाज़ तहत ॻाइणु शुरू कया त ही रेलवे ट्रैक जे भरिसां गैरक़ानूनी तौरु ठहियल आहिनि। ॿिए ॾींहं ते आबादी जे माण्हू गॾिजी हलफ़ खयूं त हू घर ठाहिण ख़िलाफ़ मज़ाहिमत कंदा, पर उन हलफ़ में शामिल कुझु माण्हू, जंहिंमें लोकल सियासी धुरनि जी क़यादत बि हुई, सुबुह ते गाइब हुआ। साॻी तरह रेलवे इख्तियारनि ऐं पुलिस GOR जी हद में ईंदड़ बंगाली कानूनी खे बि मसमार करण लाइ लथा, पर उते खेनि सख़्त मज़ाहिमत खे मुंहुं ॾियणो पियो। माण्हुनि जी मज़ाहिमत जे नतीजे में SHO समेत कुझु पुलिस एहलकार बि ज़ख़्मी थिया। उन कॉलोनी जे माण्हुनि जो मौक़िफ़ आहे त हू पाकिस्तान ठहण खां वठी हिते आबाद आहिनि, काफ़ी घर रजिस्टर आहिनि, वोट खां मींदे बिजली जा बिल ॾींदा रहिया आहिनि ऐं मुतबादिल रिहाइश मिलण खां अॻु में हू हितां न उथंदा। इन्हनि कॉलोनियुनि में सिंधी, उर्दू, पंजाबी, बंगाली ऐं पश्तूननि जी गॾियल आबादी आबाद आहे। इख्तियारनि जो मौक़िफ़ आहे त हू रेलवे ट्रैक जे ॿिन्ही पासनि 90 फुटनि खां 186 फुटनि ताईं अदावतुनि खे ख़तमु कंदा। ख़ासकेली आबादी जे साम्हूं रेलवे ट्रैक जे भरिसां पश्तून आबादी जे चङनि हाई कोर्ट ॾांहुं रुजू कयो आहे। संदन इहो ई मौक़िफ़ आहे त हू हिते पुराणा आबाद आहिनि ऐं अंग्रेज़ जे दौर जे रेलवे जे नक्शे मुताबिक़ ट्रैक खां आबादियुनि जो मुफ़ासिलो 52 फुट रखियल आहे, जॾहिं त हिते 92 खां 186 फुटनि ताईं आबाद माण्हुनि जे घरनि खे मसमार कयो थो वञे। असां जॾहिं रेलवे ट्रैक ऐं उते आबादियुनि जो दौरो कयो त ख़बर पई त इन्हनि आबादियुनि खां बि रेलवे ट्रैक जी वधीक वेझो हाई-फाई अपार्टमेंट ऐं सरकारी अदावतूं आहिनि, पर सॼो ज़ोर गरीब आबादियुनि खे ठाहिण ते आहे। मुनीर बादशाह मेरा नाम है। मैं इस इलाके का फ्लाई वर्कर हूँ और पीपल्स पार्टी से मेरा वास्ता है। जैसा कि आप देख रहे हैं कि ये पूरा इलाके को कहीं तोड़ के चले गए। सही। यहाँ पर असल वजह जो है, यहाँ पर है मोड़, पाकिस्तान का सबसे खतरनाक और गोलाई का मोड़ है। उस जगह पर पहले होता था फाटक, रेलवे ट्रैक का मोड़, रेलवे ट्रैक का फाटक होता था लतीफाबाद का, और बाकायदा आगे जो है ना इस साइड के ऊपर हमारे से ये रेलवे कॉलोनी जो है तकरीबन कोई 32 फुट पे बनी हुई है। सही। कहीं 40 है, कहीं 32 है, मगर यहाँ पर जो कटिंग थी हमारे इस इलाके की, ये थी तकरीबन कोई 60 फुट की। सही। और यहाँ पर जो ऑर्डर इन लोगों ने अपनी मर्जी का जो निकाला 92 फुट का, उससे काफी लोग गरीब जो है घर बेघर हो गए, सारे तबाह होकर इधर बैठे हैं। एक कमरे के अंदर कोई 6 फैमिली गरीब। कानूनी तौर पे जो इनको कटिंग करनी थी वो 60 फीट थी, वो 60 फुट, और उन्होंने 90 फीट कटिंग की है। 92 फुट कटिंग करी है। 92 फुट, ठीक है। कम से कम इंसानियत है, थोड़ा बहुत रिलीफ इंसान को मिलना भी चाहिए, थोड़ा मौका मिलना चाहिए कि ये हमारे मुल्क के, ये आप लोगों को इन आला सीटों के ऊपर लेके आते हैं। यही लोग आप लोगों को वोट देके काफी आगे लेके आते हैं। ये नहीं कि आप लोग यतीमों की तरह कोई पूछने भी नहीं आया हमारे। अच्छा मुनीर भाई, ये यहाँ पे जो घर मसमार के हैं उनकी तादाद तकरीबन यह तकरीबन होगी, ये अपनी 250 घर तो होंगे तकरीबन। उस कोने से लेके उस कोने तक तकरीबन 200-250 घर है। ठीक है। किसी में 3 घर की लाइनें आ रही है, किसी में 4 घरों की लाइन भी आ रही है। यहाँ से जो मुंतखब उम्मीदवार है वो कौन है, किस पार्टी से उनका ताल्लुक? यहाँ से जो मुंतखब उम्मीदवार है वो है मेरे ख्याल MPM से हमारे। अच्छा अच्छा। हाँ। तो उनका कोई किरदार वगैरह इसमें कोई पूछने वाला नहीं है हमारे को इधर। अच्छा, आपका ताल्लुक पीपल्स पार्टी से, तो पीपल्स पार्टी ने कुछ किया है इसमें? हमारे MLA MP है, हमारे जो सनम तालपुर है अभी MP है हमारी, हमारा MLA अली मोहम्मद से, तो उसने भी पूछा है कि इधर खड़ा हुआ, उसने किया, मगर हुआ उनके हाथ के अंदर नहीं है। ये काम जो है ना हमारे वफाक से हुआ है, ये वफाक का ऑर्डर है, सुबह का ऑर्डर नहीं है ये। तो यहाँ से जो रेलवे, सही, सुबह का ऑर्डर होता तो हम अपने पार्टी से भी शिकायत करते हैं, अपने MLA MP से भी गिला करते हैं कि हम गरीब किधर जा रहे हैं। अच्छा, ये रेलवे महकमे के जो लोग हैं वो पहले घर मसमार करने से पहले आपके पास बातचीत करने नहीं आए, कोई सेटलमेंट वगैरह? नहीं, इधर ऐसे नहीं, अचानक बस इन लोगों ने नोटिस
टाइल्स लगाए और 1 हफ्ते के बाद जो है बोला हम कटिंग कर लेंगे। लेकिन कानूनी तौर पे तो रीसेटलमेंट प्लान देना होता है, वो किसी के बाद सेटअप हमारे साथ नहीं हुआ हुआ है, ना अभी तक कोई आया हमारे पास, ना कोई पूछना है। उल्टा प्रेशर यानी लगे के ऊपर ये थे कि बहुत गंदे केसों में आप लोग आ जाओगे, आपके ऊपर EDC के केस हो जाएंगे, आपके ऊपर दहशतगर्दी के केस हो जाएंगे। तो इस वजह से भी गरीब अपने घर की रोटी नहीं पूरी कर सक रहा, वो EDC को कोर्टों को काम हो देगा। अच्छा, ये जो घर मसमार किए गए तकरीबन 250, तो इनकी फैमिलीज कहाँ हैं अभी और कैसे? इनकी फैमिलियां बस आपस में एक दूसरे के घरों में रहे हुए हैं, जिनके पीछे जगह खाली पड़ी हुई थी, भैंसों के बाड़े में खाली पड़े हुए थे, ऐसे यानी फैमिलियां भी गुजारा कर रही हैं। कोर्ट से आपने रिजू किया हुआ है, तो कोर्ट से जब हमने रुजू किया था, एक बात है हमारी अभी तकरीबन, देखो क्या होता है वो तो अभी अल्लाह के हवाले और नीचे जो है इन लोगों के हवाले। अगर रेड करेंगे तो इलाके के ऊपर, तो ये गरीब लोग ये दुआई जज सेक्टर को डिफेंस नहीं में बैठे हुए, कोई अच्छी सोसाइटी कब्जा करके नहीं बैठे हुए। 30-30 फुट के गड्ढे ये भरकर आज इलाके का आबाद है, तो ये 30-30 फुट के 40-40 फुट के गड्ढे थे। अगर इसके अंदर आज अगर ये लोग रह रहे हैं, अपनी नमाजें पढ़ रहे हैं, अपना दीन इधर कर रहे हैं, माहौल है, बिजली है हमारे पास, गैस है, हर सहूलत गवर्नमेंट ने हमारे पास। अच्छा मुनीब भाई, ये रजिस्ट्री का यहाँ पे क्या स्टेटस है? ये रजिस्टर है? रजिस्टर है, बिल्कुल बंदे की रजिस्ट्री है हमारे पास। मेरे पास खुद वो जगह सामने मेरी रजिस्टर, बिजली गैस यहाँ पे मौजूद, हर चीज अवेलेबल है। बिजली गैस यहाँ पे मौजूद है, तो फिर रजिस्टर ही होंगे। रजिस्टर है हमारे घर। तो फिर क्यों मसमार किए गए? बस ये बात ही नहीं बनती, यार कुछ कह नहीं सकते ना, यानी पिछला रिकॉर्ड आप लोगों का फोकस है, गलत है वो। उस चीज के ऊपर अभी कौन बात करेगा? इसके लिए तो हमारा एक बस जो है ना अपील करेंगे कि खुदा हमारे गरीब आबादी को देखा जाए। ये बहुत पुराना इलाका है, इसलिए तो रिकॉर्ड निकाला जाए, देखा जाए कि कितना यानी अर्सा ये पुराने और कितनी नस्लें यहाँ पर यानी गुजर चुकी हैं। तो आजकल का कब्जा का इलाका नहीं है ये। हैदराबाद में ठहंदड़ बॉलीवुड मॉल असां मां घणनि खे ई मोहींदो हूंदो, इन मॉल में मौजूद रंगारंग ज़िंदगी जा अक्स असांखे इहो महसूस पे कराईंदा आहिनि त असांजे शहर जी ख़ूबसूरती में ॼण त को इज़ाफ़ो थी वियो हुजे। पर इन बॉलीवुड खां अॻिते हलंदे खाॿे हथ ते कुझु किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मीरपुर ख़ासि हैदराबाद रोड जे विच ते 100 एकड़नि ते मुश्तमिल फजलसन सिटी हाउसिंग स्कीम ठही रही आहे। इहा ज़मीन अरबे रुपयनि जी आहे, जंहिंमें ॻोठ उमेदली निगारी, ॻोठ लखमीर कोली, गोपांगन ऐं मुगलनि जे ॻोठनि खे गॾाए कुल 12 ॻोठ अची वञनि था। इन्हनि ॻोठनि जे चौधारी सरसब्ज़ ज़मीन आबाद हुई ऐं चौपायो माल हर वक़्तु नज़र ईंदो हो। हाणे इहा समूरी ज़मीन हाउसिंग स्कीम लाइ ख़रीद थी चुकी आहे, जंहिंमें कुझु हिसो सरकारी लीज़ जोब आहे। स्कीम जो रस्तो कढण लाइ ॻोठनि जी गॾियल इमाम बारगाह ऐं कब्रिस्तान ते माण्हुनि सां मिली कब्ज़ो कयो वियो आहे। ॻोठ लखमीर कोली जे घरनि खे बि ढाहियो वियो आहे। पंहिंजे अबाणनि, कखनि ऐं कब्रिस्तान जे बचाव लाइ ॻोठाणा कोट पहुता ऐं कोट सॻोरी इमाम बारगाह ऐं कब्रिस्तान ते कब्ज़े ख़िलाफ़ स्टे ऑर्डर ॾिनो। कोर्ट जे ऑर्डर जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे जॾहिं बिल्डर वरी कमु शुरू कयो त हितां जे रिहायशी दानिश गोपान कोर्ट में ॿीहर अपील दाख़िल कराई ऐं कमु बंदि करायो। दानिश खे पंहिंजे तहरीक जे तोहफ़े तौरु हिकु पुलिस केस मिलियो ऐं मथसि FIR कटी वई। फजलसन सिटी जे बिल्डर जेको आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिते मुख़्तलिफ़ हुरबाब इस्तेमालु कया आहिनि ऐं कुझु कामयाबु वियो आहे। हिते असांजे पासे में जेको ॻोठु आहे लखमण कोली, कुझु अर्सो पहिरीं उन्हनि जे जेके ग़रीब माण्हू हुआ, कोली ग़रीब मुस्किन माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि में को ताक़त न हूंदी आहे, उन्हनि खे ज़बरदस्ती पैसा ॾेई ऐं ॿियो थ्रेट ॾेई उन्हनि खे पुलिस जो उन्हनि खे हितां लटारायो वियो ऐं ज़बरदस्ती उन्हनि जे ॻोठ जे विच में हिकिड़ो रस्तो ठाहियो वियो। ऐं उन खां पोइ पासे में ई असांजे आहे उमेद अली नगारी, जिथे इमाम बारगाह हुई, उन इमाम बारगाह मां ज़ोरी ज़बरदस्ती उन्हनि जेको आहे सो रस्तो ठाहियो आहे ऐं उनजो कोर्ट में जेको आहे सो नोटिस थी वियो आहे, ॻोठाणनि कयो आहे। उन खां पोइ इन्हनि कब्रिस्तान आहे असांजो शाह मोहिउद्दीन कब्रिस्तान, जेको तारीख़ी कब्रिस्तान आहे, असां 7-8 राजनि जो आहे ऐं जेको उन रिकॉर्ड नक्शे ते आहे। उनजे बावजूद बि ज़बरदस्ती हुनखे हड़प करण जे लाइ उते ज़बरदस्ती रस्तो कढी वियो आहे ऐं उनजी ज़मीन जेका कब्रिस्तान जी आहे उनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा बंगला ऐं प्लाट्स करे खपाइण जी कोशिशि करे पियो। उनखे असां जेको आहे सो कोर्ट में विया आहियूं, स्टे वरितो आहे, ॻोठाणनि सभिनी गॾिजी सॼी ऐं जेके ॿिया ॻोठ आहिनि उनमें हाजी भट्टी ॻोठ आहे, शेर मोहम्मद गोपान ॻोठ आहे, बिजलियूं कटाइण, उनजा रस्ता बंदि करण, उनजा जेके बि वसीला आहिनि, सहूलियतूं आहिनि, उहे जेके आहिनि उहे बंदि करण ताकी हिते माण्हू बेज़ार थियनि, भॼी वञनि ऐं उनखां 5 रुपया वठी घटि ऐं महांगा करे उहे प्लाट खपाइनि। अच्छा, तव्हां जॾहिं हिन ते स्टे वरितो ऐं जॾहिं तव्हां मज़ामत कई पंहिंजे कब्रिस्तान वारे मामले ते, त
हितां जी जेका इंतिज़ामिया पुलिस आहे ऐं जेका बि चूंडियल नुमाइंदा आहिनि त उन्हनि जो तव्हां ॾांहुं रवैयो छा हो? उहे बिल्डर सां गॾु आहे? जी बिल्कुलु, असां जॾहिं कब्रिस्तान ते हुननि ज़बरदस्ती रोड ठाहियो हथियार जे ज़ोर ते, त असां मक़ामी जेका हिते थाणो आहे, असांखे लॻे थो हटड़ी थाणो, उते असां वियासीं, ॻोठाणा गॾिजी उन्हनि खे असां रिपोर्ट कराई। उन्हनि असांखे का बि त माना जेको आहे सो उते तसली न ॾिनी, सिर्फ़ु असांखे टाल मटोल करे मोकिले छॾियो। उन खां पोइ उन्हनि ज़बरदस्ती उते कमु कंदा रहिया। असां बार बार ही कोशिशि कंदा रहियासीं। असां SSP साहब वटि वियासीं, उते बि असां उन्हनि सां मिलियासीं, दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं। तंहिंखां पोइ उन्हनि को बि रिस्पॉन्स असांखे पुलिस जे तरफ़ां ख़ातिर ताईं न मिली आहे। असां मजबूरन कोर्ट में वियासीं, हाई कोर्ट हैदराबाद में असांजी पटिशन आहे ऐं उते असांजो स्टे लॻो पियो आहे। उन खां पोइ जॾहिं उन्हनि असांखे बार बार कोशिशूं कयूं त तव्हां कोर्ट मां हथु खणो ऐं असां त राजू ॾींहुं वेही फ़ैसिलो कयो ताकि असांजी क़ब्रिस्तान जी ज़मीन जो असां रस्तो कढी आहियूं। जिते असां एतिराज़ कयो त बाबा क़ब्रिस्तान जी ज़मीन मां को बि रस्तो न थींदो आहे ऐं हीअ जेका आहे मुक़दस ज़मीन आहे, इन मां को बि अहिड़ो अमल न थींदो। असां हुन खां जवाबु ॾिनो त हिते असांखे कूड़ियूं FIR कराए असांखे दबाउ विधो वियो, असांखे प्रेशर विधो वियो। हिन ॻोठ जे माण्हुनि खे हुननि पैसा ॾिना, किन्हनि खे दाबा ॾिना, दड़का ॾिना। बाक़ाइदा हिकिड़ो जीअं चइबो आहे सरमाएदारी कीअं हूंदी आहे, सरमाएदार माण्हू कीअं माना कंहिं ते कंट्रोल कंदो आहे, इहो हिते अमल असां न थी रहियो आहे। सिटी हैदराबाद में रहूं पिया, शहर में रहूं पिया, पर असांखे को बि दाद फरियाद करण वारो न आहे। अच्छा, FIR जेके आहिनि उहे तव्हां ते हींअर बि उन्हनि जो केस जेको आहे उहो हली रहियो आहे तव्हां ते? जी बिल्कुलु, असां हुनजी बिल करे छॾी आहे। बिल्कुलु ख़ुसूसन मूं ते, छो जो मां पटिशनर आहियां, उन हाई कोर्ट में मूं ते वरी प्रेशर ॾिनो वियो मुंहिंजी पूरी FIR करे जहिड़े जी पता न ख़बर ई न आहे असांखे। मुंहिंजे घर वारनि ते, मुंहिंजे भाउरनि ते, मुंहिंजे कज़न्स ते वॾो प्रेशर ॾिनो वियो आहे त तव्हां हिकु फ़ैसिलो कयो त पोइ तव्हां FIR खणंदासीं हथु। जिते असां हुनखे जवाबु ॾिनो ऐं कोर्ट में असां बिल करे छॾी आहे, कोर्ट में केस हले पियो। पर ज़िंदगी मुकमल अफ़सरदा थी लॻे। न सरसब्ज़ ज़मीनूं रहियूं आहिनि, न ई चौपायो माल थो नज़र अचे। इन्हनि जी जॻह ते वॾा डंपर, सीमेंट, बजरी ऐं ॿियो तामीराती मटीरियल पहुचाईंदे नज़र ईंदा आहिनि। जॾहिं ॻोठाणनि ॿुधायो पए त हिते हिननि जी ज़रिए मईशत तबाह थी वई आहे ऐं चौपाए माल लाइ गाह बि ख़रीद करणो थो पवे, ॿिए पासे स्कीम में सिक्योरिटी गार्ड जी नौकिरी बि ॿाहिरिनि माण्हुनि खे ॾिनी पई वञे। हितां जे कंहिं मक़ामी माण्हू खे उते न पियो रखियो वञे। तॾहिं शाम जे इन मंज़र में असलोकी आबादीअ जी ज़िंदगी जी बि शाम महसूस थी रही हुई। सलमान जाकरे जूं इहे सिटूं उन मंज़र ते केॾियूं न ठहकंदड़ आहिनि। हेल जो आहे इन मंज़र जो पस मंज़र छा आहे, हेॾे सारे हिन महशर जो पस मंज़र छा आहे। थर जा सारा नांग सुञाणा सदियुनि जा साथी, शहर वारे कारी हर जो पस मंज़र छा आहे। माण्हू बुख में पाहा बणिया ऐं झोपा कीन रहिया, तुंहिंजे हेॾे ऊचे घर जो पस मंज़र छा आहे।
है।